बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तहांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 20 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे मोहब्बत वतन जी। नज़म आहे, पहिरें नज़म जो लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सम्झाणनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ दाइम माना हमेशा, लफ़्ज़ साराह माना तारीफ़, लफ़्ज़ शिकायत माना दाह, लफ़्ज़ नेकनामी माना सुठो नालो थियणु, लफ़्ज़ जहालत माना बेइल्मी, लफ़्ज़ सुधारो माना दुरुस्त करणु। पोइ लफ़्ज़ आहे ख़ूब माना घणी, लफ़्ज़ हर हंधि माना जिते किथे, लफ़्ज़ ज़ीनत माना ख़ूबसूरती, लफ़्ज़ हकाले माना धिके, लफ़्ज़ इज़्ज़त माना शान, लफ़्ज़ सदके माना क़ुर्बान। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। नज़म: रखो दिल में दाइम मोहब्बत वतन जी, करियो दिल सची साण ख़िदमत वतन जी। सम्झाणी: हिन शहर में शाइर चवे थो त अव्हां हमेशा पंहिंजी दिल में वतन जी मोहब्बत रखंदा करियो ऐं वतन जी सच्चीअ दिल सां ख़िदमत कंदा करियो। नज़म: वतन जी करियो ख़ूब साराह हर हंधि, कजो कीन कॾहिं शिकायत वतन जी। सम्झाणी: हिन शहर में शाइर चवे थो त जिते किथे पंहिंजे वतन जी साराह ऐं तारीफ़ कंदा रहो ऐं किथे बि वतन जी शिकायत न कंदा करियो ऐं कंहिंजे साम्हूं पंहिंजे वतन ते तनक़ीद बि न कंदा करियो। नज़म: अव्हां जो वतन ज़ेब आहे अव्हां लाइ ऐं बणिजो अव्हीं पाण ज़ीनत वतन जी। सम्झाणी: हिन शहर में शाइर फ़रमाए थो त अव्हां जो वतन अव्हां लाइ हिकु सूंहुं आहे ऐं अहिड़ीअ तरह अव्हां बि पंहिंजे वतन लाइ सूंहुं ऐं ख़ूबसूरत बणिजो। नज़म: कढो नेकनामीअ सां दुनिया में नालो, वधायो ईअं शान इज़्ज़त वतन जी। सम्झाणी: हिन शहर में शाइर फ़रमाए थो त अव्हां दुनिया में नेकनामी पैदा करियो, जिते किथे तव्हां जो नालो सुहिणे अंदाज़ में वरितो वञे ऐं अहिड़ीअ तरह पंहिंजे वतन जो शान ऐं मर्तबो बि वधाईंदा रहो। नज़म: पढ़ो इल्म तइलीम खे आम करियो, हकाले कढो सभु जहालत वतन जी। सम्झाणी: हिन शहर में शाइर फ़रमाए थो त अव्हां इल्मु हासिलु करियो ऐं तइलीम खे आम करियो त जीअं हर को इल्मु हासिलु करे ऐं अहिड़ीअ तरह वतन मां बेइल्मी ऐं जहालत खे बि तड़े कढो। नज़म: वतन तां ए आसिफ़, करे साहु सदके, सुधारे कयो सुहिणी हालत वतन जी। सम्झाणी: हिन शहर में शाइर अहमद ख़ान आसिफ़ चवे थो त पंहिंजे वतन तां हर हिक खे साहु सदके करणु खपे ऐं वतन खे सुधारे ऐं संवारे उन जी हालत खे सुहिणो ऐं ख़ूबसूरत
बणायो। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल नंबर पहिरियों, ही नज़म छा बाबति लिखियलु आहे? जवाब, ही नज़म वतन जी मोहबत जे बारे में लिखियलु आहे। बे सवाल नंबर ॿियो, हिन नज़म जो कहिड़ो बंदु अव्हांखे वधीक वणे थो ऐं छो? जवाब, हिन नज़म जो हेठियों बंदु असांखे वणे थो। पढ़ो इल्मु, तइलीम खे आम करियो, हकाले कढो सभु जहालत वतन जी। इहो बंदु असांखे उन करे वणे थो जो हिन शहर में इल्मु हासिल करण जी तरग़ीब ॾिनल आहे ऐं वतन मां जहालत खे ख़तमु करण जो सबक़ु मिलियलु आहे। जीम सवाल नंबर टियों, वतन जो शान कीअं वधी सघे थो? जवाब, दुनिया में पंहिंजी नेकनामी कराईंदासीं त असांजे वतन जो शान वधंदो। दाल सवाल नंबर चोथों, जहालत ख़तमु करण लाइ छा करणु घुरिजे? जवाब, जहालत ख़तमु करण लाइ तइलीम खे आम करणु घुरिजे। हे सवाल नंबर पंजों, हिन नज़म जे शाइर जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? जवाब, हिन नज़म जे शाइर जो तख़ल्लुस आसिफ़ आहे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि दाइम, हकाले कढो, ज़ीनत, नेकनामी, जहालत, ज़ेब। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। दाइम माना हमेशा। जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला असांजे वतन खे क़ाइमु ऐं दाइमु रखे। पोइ लफ़्ज़ आहे हकाले कढो माना धिके कढो। जुमिलो लिखंदासीं, ए ॿारो जहालत खे वतन मां हकाले कढो। पोइ लफ़्ज़ आहे ज़ीनत माना ख़ूबसूरती। जुमिलो लिखंदासीं, असांखे वतन लाइ ज़ीनत बणिजणु खपे। पोइ लफ़्ज़ आहे नेकनामी माना सुठो नालो थियणु। जुमिलो लिखंदासीं, पंहिंजी नेकनामीअ सां वतन जो शान वधंदो। पोइ लफ़्ज़ आहे जहालत माना बेइल्मी। जुमिलो लिखंदासीं, जहालत खे ख़तमु करण लाइ सभिनी खे कोशिशूं वठणु घुरिजनि। पोइ लफ़्ज़ आहे ज़ेब माना सींगार। जुमिलो लिखंदासीं, असांजो वतन असां लाइ ज़ेब आहे। नंबर टियों, मोहबत ऐं सोहबत हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। अव्हां नज़म मां के ॿिया हम आवाज़ लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। जी दोस्तों, हाणे हम आवाज़ लफ़्ज़ लिखंदासीं। शान, आम, ज़ीनत, इज़्ज़त, ख़िदमत, हालत, जहालत। नंबर चोथों, नज़म जूं सिटूं मुकमल करे सम्झाणी ॾियो। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सिटूं आहिनि, इन्हनि खे मुकमल कंदासीं ऐं इन्हनि जी सम्झाणी लिखंदासीं। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सिटूं मुकमल कंदासीं। पहिरें ॿ सिट, वतन जी करियो ख़ूब साराह हर हंधि, कजो की न कॾहिं शिकायत वतन जी। सम्झाणी, हिन शहर में शाइर चवे थो त जिते किथे पंहिंजे वतन जी साराह ऐं तारीफ़ कंदा रहो ऐं किथे बि वतन जी शिकायत न कंदा करियो ऐं कंहिंजे साम्हूं पंहिंजे वतन ते तनक़ीद बि न कंदा करियो। नज़म जूं ॿियूं ॿ सीटूं मुकमल कंदासीं। अव्हांजो वतन ज़ेब आहे अव्हां लाइ ऐं बणिजो अव्हीं पाण ज़ीनत वतन जी। सम्झाणी,
हिन शाइर में शाइर फरमाए थो त अव्हां जो वतन अव्हां लाइ हिकु सूंह आहे ऐं अहिड़ीअ तरह अव्हां बि पंहिंजे वतन लाइ सूंह ऐं ख़ूबसूरत बणिजो। नज़म जो टियों ऐं आख़िरी बंद मुकमल कंदासीं। पढ़ो इल्मु तालीम खे आम करियो, हकाले कढो सभु जहालत वतन जी। सम्झाणी, हिन शाइर में शाइर फरमाए थो त अव्हां इल्मु हासिल करियो ऐं तालीम खे आम करियो त जीअं हर को इल्मु हासिल करे ऐं अहिड़ीअ तरह वतन मां बेइल्मी ऐं जहालत खे बि तड़े कढो।